नमस्कार, जय झूलेलाल। मां निर्मल गोकाणी, NCPSL जो अॻूणो डायरेक्टर। अॼु कंहिं ख़ासि मक़सद सां तव्हां सां रूबरू थींदे मूंखे बेहद ख़ुशी थी रही आहे। संत लीलाशाह महाराज न सिर्फ़ु संत शिरोमणी आहिनि, पर मानव जात जा उहे गहण आहिनि जिन पंहिंजी वाणीअ सां तमामु घणनि जे जीवन जो फेरो आणे छॾियो आहे, जीवन जो बदिलाव अची वियो आहे। अहिड़ा संत लीलाशाह महाराज, उन्हनि जी वाणी जे बारे में अॼु मूंखे तव्हां सां रूबरू थियण जो मौक़ो मिलियो आहे। स्वामी साहिब चयो आहे त सतगुर जहिड़ो शाह कान ॾिठोसीं काथई, पर्ची ॾिनो जंहिं पूर्वी आत्म धन अथाह, न की पुछियाई ज़ात पात, न की पुछियाई चाह, करे मन अचा साम्हूं छॾियई छिन में। जॾहिं संतनि जी कृपा थींदी आहे, सतगुरनि जी कृपा थींदी आहे, त पोइ मन में का बि इच्छा, का बि वासना, काम क्रोध ही सभु जेके आहिनि उहे शांति थी वेंदा आहिनि। संत लीलाशाह जी वाणी जो ही तमामु वॾो कार्य आहे। रोज़ानो तव्हां सभु हुनजो गुज़िरियल हिन जुलाई खां शुरू थियल हिन वाणीअ जो लाभ तव्हां वठंदा हूंदा। असांजे भाउ कमलेश मगनानीअ तमामु बहितर नमूने संत लीलाशाह वाणीअ खे तव्हांजे साम्हूं पेश करण जो जेको ही वॾो कार्य हथ में खयो आहे, मां दिलि सां पहिरीं त उनखे मुबारकूं थो ॾियां। साईं लीलाशाह महाराज ऐं सभिनी संतनि महात्माउनि जी हिन नौजवान जे मथां महिर थिए, आशीष थिए, अहिड़ी बि शुभ इच्छाऊं रखां थो। मूंखे हिकु ख़ासि तव्हांखे वेनिती करणी आहे त संत लीलाशाह जी वाणी जेका रोज़ानो YouTube ते या ॿियनि अलॻि अलॻि सोशल मीडिया जे माध्यमनि सां तव्हां वटि पहुचंदी आहे, पर अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि जेके उन्हनि वटि पहुचंदी त आहे, पर उन्हनि खे वक़्तु न हूंदो आहे। सच त इहो आहे त संतनि जी वाणी रोज़ु ॿुधी करे कुझु न कुझु उन ते अमल करण सां पंहिंजे जीवन में ज़रूरु फ़र्क़ु ईंदो आहे। जीवन ईअं त सभु जीअंदा आहिनि, पर किन जो जीवन जीअण जो तरीक़ो अहिड़ो हूंदो आहे जो संतनि जी राह ते हलंदे हलंदे परमार्थ तरफ़ वधंदे वधंदे उहो पंहिंजो त जीवन जेको आहे सुहिणो बणाईंदा आहिनि, पर अवाम जो बि जीवन सुहिणो थी वेंदो आहे। मां तव्हां सभिनी खे ख़ासि वेनिती थो कयां त संतनि जी वाणीअ जो लाभ रोज़ु वठो। हीअ जेको आहे, इहा जेका वाणी आहे उन मां ज़रूरु अहिड़ी का ॻाल्हि तव्हांखे मिलंदी जेका तव्हांजे जीवन जे लाइ ज़रूरी बि आहे। अहिड़ा लक्षण, अहिड़ा सदगुण साईं लीलाशाह जी कुटिया ते जॾहिं मूंखे वञण जो मौक़ो मिलियो हो, त उते हिकिड़ो भॼन जेको आहे मुंहिंजे जीवन में उन्हनि तमामु घणी फेरो आणे छॾियो। उहो आहे त चाहीं जे नेक मनुष्य थिया, चाहीं जे नेक मनुष्य थिया त नेक कार्य कर, ख़ल्क़ ख़ुदा जीअ सां भलाईअ जा पेर बर। छा थियो जे यार बाग़ ऐं बंगला बि अॻियासीं, अॼु न सुभां भाऊ मगर लेठ हलियासीं। जॾहिं टिकट कंफर्म आहे त जीवन जे हिन सफ़र खे सुहिणो बणाइण लाइ जंहिं मालिक असांखे पैदा कयो आहे, जंहिं असांखे जनमु ॾिनो आहे, उन मालिक खे बि यादि करणु खपे। संत इहो ई कमु कंदा आहिनि, उन मालिक जी यादि हमेशह ॾियारींदा रहंदा आहिनि। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त भाउ जेको कमलेश तमामु सुहिणे नमूने असां ताईं हीअ जेका आहे वाणी पहुचाए थो, उन वाणीअ जो असां सभु लाभ वठूं, उन मां जेको आहे कुझु पिरायूं ऐं पंहिंजे जीवन खे सुंदर ऐं सुहिणो बणायूं। इन ई वेनितियुनि सां संत लीलाशाह महाराज की जय।